नाज़े खानपुर महर वारे इलाइक़े में अफ़गानी पठाणनि जा कटक पहुची विया आहिनि। तफ़सील मालूम कयो था गुलाम नबी महर खां। जी गुलाम नबी। जी खानपुर वारे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अफ़गानी पठाण जेके वॾा कटक जेके लथल आहिनि उहे कटक जे खानगढ़ तालुके ऐं मीरपुर तालुके जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में जेको आहे जंहिंमें सरदारगढ़ बागसर यारोलुंड जरवार समेत ॿियनि इलाइक़नि में अफ़गानी पठाण जेके आहिनि आबाद थी रहिया आहिनि जेके अॻु में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहाइश पज़ीर हुआ से हाणे रोज़ जे बुनियाद ते जेके खानगढ़ तालुके मीरपुर तालुके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि करे थर वारे इलाइक़नि में आबाद थी रहिया आहिनि। उन सिलसिले में अॼु बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लॾपणार करे अफ़गानी पठाण सां जेके असां गॾु जेके 3-8 खां जेके वधीक जेके भरत ट्रैक्टर जी जेके ट्रालियूं आहिनि उहे खानपुर ऐं जरवार वारे इलाइक़नि में पहुची विया आहिनि। उन्हनि धारनि जी आबादकारी जे करे जेके मकान माण्हुनि में जेको आहे सख़्तु जेको ॻणती जे लाइ जेके चाहियल आहे पर पुलिस तौर इंतिज़ामिया पारां अफ़गानी पठाण खे रोकण लाइ के बि क़दम न खयां विया आहिनि। अॼु ताज़ा जेके रिकॉर्ड थियल वीडियोज़ जेके मंज़र में अफ़गानी पठाण पारां मीडिया खे जेको आहे विक्ट्री जा निशान ॾेखारे बेख़ौफ़ ऐं डप जे इंसान जेको आहे जरवार तरफ़ जेको आहे रवाना थी विया हुआ। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हुकूमत पारां अफ़गान पठाण खे पंहिंजे मुल्क में वापसि वञण जो हुकुम ॾिनो हुयो जंहिं बार अफ़गान पठाण जेके सिंध जे मुख़्तलिफ़ जेको आहे शहरनि ख़ासि करे थर वारे इलाइक़नि में पनाह वठी रहिया आहिनि। जी गुलाम नबी आवाज़ जी महिरबानी।